गुम कयल कॉन्फ्रेंस कारकुननि जी जबरी गुमशुदगी ऐं गनी अमान चांडो सरमत मीरानी समेत जसकम अगवान डॉक्टर नियाज करनी समेत कॉन्फ्रेंस अगवान ते दाखिल पूरन केसनि खिलाफ जसकम बशीर खान जे कालानी ग्रुप पारां माजन में एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त एहतजाज कंदड़ कॉन्फ्रेंस ते कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कनि त हुननि जो छा चवणु आहे। ज़ुल्म ॾाढ जबर जो जेको दस्तूर आहे उहो जारी आहे। सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ सिंधियुनि जे जेको सो लतीफ़ खे पढ़ंदड़ साईं जीएम सैद खे पढ़ंदड़ असांजे सिंध जे शऊर खे जेको बि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ थो उथारे उनखे खंभियो गुम कयो थो वञे ऐं जेको एहतजाज थो करे उन ते दहशतगर्दीअ जूं एफ.आई.आरूं थियनि थियूं। असांजे क़यादत मथां जेको सो दहशतगर्दी एफ.आई.आर कई वई आहे ऐं जेको सो असां जो हीअ एहतजाज इन ॾाढ जबर जे ख़िलाफ़ जेको सो आहे। जीअं क़ौमी महाज शहीद बशीर खान जे तरफ़ां ऐं ॿियनि कॉन्फ्रेंसनि जे तरफ़ां गॾियल तौर ते आहे त गनी अमान चांजो सरमद मीराणी ॾाढो जखराणी समेत जेके 10-12 सालनि खां जेके गुम थियल माण्हू आहिनि उन समूरनि माण्हुनि जे आज़ादी ऐं कोर्ट में पेश करण जे लाइ आहे। सभिनि लाइ आवाज़ उथारियूं पिया ऐं तव्हां सुजाग थियो ऐं इहो बि हिन हुकुमरान जो चाल आहे ऐं उन जे असां मुक़ाबिलो कंदासीं। हीउ जिदोजहद ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं क़ौमी कारकुन क़यादतनि ताईं कूड़ा केस ख़त्म न कनि। मां सिंध जे शहूर क़ौमी कारकुननि खे जबरी तौर ते खंभे गुम कयो थो वञे। उन्हनि जो ॾोह फ़क़ति इहो आहे त हू पंहिंजे वतन दरिया ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकीअ लाइ आवाज़ उथारीनि था। असीं अॼु यूनिट मंझंदि जसकम शहीद बशीर खान जे तरफ़ां हीअ एहतजाज करे रहिया आहियूं पंहिंजे क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ लाइ। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंध जो शहूर अॼु बि विक विक ते मौजूदु आहे पंहिंजे वसीलनि जी मालिकीअ लाइ पंहिंजे कारकुननि जी मालिकीअ लाइ। जेसि ताईं इहो ॾाढ जबर बंदि न थियो त असांजो एहतजाज जो सिलसिलो पुरमन तरीक़े सां जारी रहंदो। 50-60 साल पहिरीं त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितो ॼण कारीअ ते पेर पियो। सिंध जा पुरमन क़ौमी कारकुन जेके फ़िक्रे साईं जेम सैद अदम तशद्दुद जे तहत सिंध जे हक़नि जी ॻाल्हि था कनि, सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि था कनि, सिंधी माण्हुनि जे ख़ुशहाली जी ॻाल्हि था कनि, उन्हनि खे जबरी तौर खंभे गुम कयो थो वञे जेका इंसानी हक़नि जी सही सिधी लताड़ आहे। ऐं उन्हनि खे न उन्हनि खे अदालत में थो पेश कयो वञे न उन्हनि खे ज़ाहिर थो कयो वञे। केतिरा असांजा नौजवान सिंध जा क़ौमी कारकुन उन्हनि जो इश्क सिर्फ़ु इहो आहे तो सिंध जा कारकुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन जो चवणु आहे त सिंध मां जबरी तौर ते खंभे गुम कयल क़ौमी कारकुन तोड़े अॻुवाननि ते दाख़िल कूड़ा केस मज़बत जो कमल आहे। हिन जो चवणु आहे त समूरनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी ताईं तहरीक जारी रहंदी। गुलज़ार मला कोशिश डिजिटल न्यूज़ मांजन।